سورة ياسين. بسم الله الرحمن الرحيم. ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما أنذر آباؤهم فهم غافلون. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ पैगंबर, हिन हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे त बेशक तूं पैगंबरनि मां आहीं, बेशक तूं सिधी वाट ते आहीं। अल्लाह ग़ालिब महरबान वटां क़ुरान जो लाहिण आहे, हिन लाइ त अहिड़ी क़ौम खे ॾेजारी जो संदन पीउ ॾाॾा न ॾेजारिया विया आहिनि, तंहिं करे उहे बेख़बर आहिनि। لقد حق القول على أكثرهم فهم لا يؤمنون. إنا جعلنا في أعناقهم أغلالا فهي إلى الأذقان فهم مقمحون. وجعلنا من بين أيديهم سدا ومن خلفهم سدا فأغشيناهم فهم لا يبصرون. وسواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون. إنما تنذر من اتبع الذكر وخشي الرحمن بالغيب فبشره بمغفرة وأجر كريم. बेशक उन्हनि मां घणनि ते अज़ाब जो क़ौल लाज़िम थियो आहे, तंहिं करे उहे ईमान नथा आणीनि। बेशक असां संदन ॻिचियुनि में ॻट विधा, पोइ उहे खाॼनि ताईं पीअल अथनि, तंहिं करे उहे ॻाटे टंगियल आहिनि। ऐं संदन अॻियां ओट ऐं संदन पोइतां बि ओट कईसूं, पोइ खेनि ढकियोसूं, तंहिं करे उहे कुझु न ॾिसंदा। ऐं खेनि तूं ॾेजारी या न ॾेजारी, संदन लाइ हिकु जहिड़ो आहे, तंहिं करे उहे ईमान न आणींदा। तूं रुगो उन खे ॾेजारींदे जेको नसीहत ते हले ऐं बाज़ारे अल्लाह खां पर पुठ ॾिजे, त पोइ उन खे बख़्शिश ऐं सॻोरे अजर जी ख़ुशख़बरी ॾे। إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين. बेशक असीं मुअनि खे जियारींदा आहियूं ऐं जेकी मदा तोणे चङा कम करे अॻे मोकिलियाऊं से ऐं संदन पेरनि जा निशान लिखूं था ऐं हर शइ खे पधरे किताब लोहे महफूज़ में ॻणियो अथऊं. واضرب لهم مثلا أصحاب القرية إذ جاءها المرسلون إذ أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون
ऐं उन्हनि सां ॻोठ अंताकिया वारनि जो किस्सो बयान कर जॾहिं वटि पैगुंबर आया, यानी जॾहिं उन्हनि ॾांहुं ॿिनि पैगुंबरनि खे मोकिलियोसूं, पोइ ॿिन्ही खे कूड़ो भायाऊं, तंहिं करे टीं सां ग़लबो ॾिनोसूं। पोइ गॾिजी चयाऊं त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं। قالوا ما أنتم إلا بشر مثلنا وما أنزل الرحمن من شيء إن أنتم إلا تكذبون قالوا ربنا يعلم إنا إليكم لمرسلون وما علينا إلا البلاغ المبين चयाऊं त अव्हीं त रुगो असां जहिड़ा माण्हू आहियो ऐं ॿाझारे अल्लाह का शइ न लाथी आहे, अव्हीं रुगो कूड़ा आहियो। चयाऊं त असांजो पालनहार ॼाणंदो आहे त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं ऐं असां ते पधरे पैगाम पहुचाइण खां सवाइ ॿियो कुझु लाज़िम नाहे। قالوا إنا تطيرنا بكم لئن لم تنتهوا لنرجمنكم وليمسنكم منا عذاب أليم قالوا طائركم معكم أئن ذكرتم بل أنتم قوم مسرفون चयाऊं त बेशक असां अव्हां जे अचण सबबां बदबख्ती समझी आहे। जेकॾहिं अव्हीं न झलबो त ज़रूर अव्हां खे पहणनि सां मारींदासूं ऐं ज़रूर असां खां अव्हां खे ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचंदो। पैगुंबरनि चयो त अव्हां जी बदबख्ती अव्हां सां आहे। जेकॾहिं अव्हां खे नसीहत ॾिबी आहे त इन्हीअ करे छा, बल्कि अव्हीं हद खां लंघियल क़ौम आहियो। وجاء من أقصى المدينة رجل يسعى قال يا قوم اتبعوا المرسلين اتبعوا من لا يسألكم أجرا وهم مهتدون وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون أأتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا تغن عني شفاعتهم شيئا ولا ينقذون إني إذا لفي ضلال مبين إني آمنت بربكم فاسمعون قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون بما غفر لي ربي وجعلني من المكرمين ऐं शहर जे परीं पासे खां हिकु मर्द डोड़ंदो आयो। चयाईं त ऐं मुंहिंजी क़ौम पैगुंबरनि जी ताबेदारी करियो, अवी उन्हनि जी ताबेदारी करियो जेकी अव्हां खां उजूरो न घुरंदा आहिनि ऐं उहे सिधीअ वाट वारा आहिनि। ऐं मूंखे छा थियो आहे जो उन ख़ुदा जी इबादत न करियां जंहिं मूंखे पैदा कयो
ऐं अहीं बि ॾांहुंसि मोटाया वेंदो। उन खां सवाइ ॿिया माबूद वठां छा? जेकॾहिं ॿाझारो अल्लाह मूंखे ॾुख पहुचाइण घुरे त उन्हनि जी शफ़ाअत मूंखां कुझु बि ॾुख न टारींदी ऐं न की उहे मूंखे छॾींदा। जे ईअं कंदुसि त बेशक आऊं उन महल पधरी गुमराहीअ में हूंदुसि। बेशक मूं अव्हां जे पालणहार ते ईमान आंदो आहे, पोइ मूंखां ॿुधो। इन चवण ते खेसि शहीद कयाऊं। चयो वियसि त बेहिश्त में घिड़। चयाईं, हे अरमान, जेकर मुंहिंजी क़ौम ॼाणे हा त छाजे करे मुंहिंजे पालणहार मूंखे बख़्शो ऐं मूंखे इज़त वारनि मां कयाईं। وما أنزلنا على قومه من بعده من جند من السماء وما كنا منزلين إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم خامدون يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون أَلَمْ يَرَوْا كَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُمْ مِنَ الْقُرُونِ أَنَّهُمْ إِلَيْهِمْ لَا يَرْجِعُونَ وَإِن كُلٌّ لَّمَّا جَمِيعٌ لَّدَيْنَا مُحْضَرُونَ ऐं खांसि पोइ संस क़ौम ते आसमान खां को लश्कर न लाथोसूं ऐं न की लश्कर लाहींदड़ आहियूं। संदन सज़ा रुगो हिकु सख़्त रड़ हुई, पोइ उन ई दम उहे बाहि वांगर विसामी मरी विया। बाननि ते अरमान आहे जो वटनि को बहिड़ो पैगुंबर न आयो जंहिंसां ठठोलियूं न थे कयाऊं। न ॾिठो अथनि छा त खाउन अॻु केतिरा ई माण्हुनि जा तबक़ा नास कयासूं जो उहे उन्हनि ॾांहुं मोटी नथा अचनि ऐं जेकी बि आहिनि से सभु असां वटि हाज़िर कबा। وَآيَةٌ لَهُمُ الْأَرْضُ الْمَيْتَةُ أَحْيَيْنَاهَا وَأَخْرَجْنَا مِنْهَا حَبًّا فَمِنْهُ يَأْكُلُونَ وَجَعَلْنَا فِيهَا جَنَّاتٍ مِّن نَّخِيلٍ وَأَعْنَابٍ وَفَجَّرْنَا فِيهَا مِنَ الْعُيُونِ لِيَأْكُلُوا مِن ثَمَرِهِ وَمَا عَمِلَتْهُ أَيْدِيهِمْ أَفَلَا يَشْكُرُونَ سُبْحَانَ الَّذِي خَلَقَ الْأَزْوَاجَ كُلَّهَا مِمَّا تُنبِتُ الْأَرْضُ وَمِنْ أَنفُسِهِمْ وَمِمَّا لَا يَعْلَمُونَ ऐं हिकु निशानी उन्हनि जे जियारण लाइ मुअल ज़मीन आहे, जंहिंखे जियारियोसूं ऐं मंझाऊंसि अन्न जा दाणा कढियासूं जो उन मां खाईंदासूं ऐं मंझि खजूरनि ऐं डाखुनि जा बाग़ पैदा कयासूं ऐं उन्हनि बाग़नि में के चश्मा वहायासूं इन्हनि लाइ त संदुन फर मां खाईंदा रहनि ऐं उन्हनि मेवनि खे संदुन हथनि न बणायो आहे, पोइ छो न शुक्रानू कंदा आहिनि। उहो अल्लाह पाक आहे जंहिं उहा शइ जेका ज़मीन ॼमाईंदी आहे सा ऐं संदन जीअनि मां ऐं जेकी शयूं न ॼाणंदा आहिनि तिन मां सभिनी जिन्स खे जोड़ो जोड़ो कौड़ो ऐं मिठो नर ऐं मादी पैदा कयो। وَآيَةٌ لَهُمُ اللَّيْلُ نَسْلَخُ مِنْهُ النَّهَارَ فَإِذَا هُمْ مُظْلِمُونَ وَالشَّمْسُ تَجْرِي لِمُسْتَقَرٍّ لَهَا
ذلك تقدير العزيز العليم والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم لا الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون उन्हनि लाइ हिकु निशानी रात आहे जो न मां ॾींहं खे छिके कढंदा आहियूं पोइ उन महिल उहे ऊंदाहीअ में रहंदा आहिनि ऐं सिज पंहिंजे टिकाउ जी जाइ ते पियो हलंदो आहे इहो ग़ालिब अल्लाह जो अंदाज़ो ठहरायल आहे ऐं चंड लाइ मंज़िलूं मुक़ररु कयूंसूं तांजो खजीअ जे पुराणे बुहारे जे गनीअ वांगुरु वरी ॾिंगो थींदो आहे न कि सिज खे चंड जे पहचण जी का मजाल आहे ऐं न कि राति सिज लहण खां अॻु ॾींहं ते अॻराई कंदड़ आहे ऐं सिज ऐं चंड ऐं तारनि मां सभई आसमान में तरनि था وآية لهم أنا حملنا ذريتهم في الفلك المشحون وخلقنا لهم من مثله ما يركبون وَإِن نَّشَأْ نُغْرِقْهُمْ فَلَا صَرِيخَ لَهُمْ وَلَا هُمْ يُنقَذُونَ إِلَّا رَحْمَةً مِنَّا وَمَتَاعًا إِلَى حِينٍ ऐं उन्हनि लाइ हिकु निशानी हीअ बि आहे असां संदन औलाद खे भरियल ॿेड़ीअ में खयूं ऐं उन्हनि लाइ उन ॿेड़ीअ जहिड़ियूं ॿियूं सवारियूं बि बणायूंसूं जिन ते सवारी कंदा आहिनि ऐं जेकॾहिं घुरूं त खेनि ॿोड़े छॾियूं पोइ उन्हनि लाइ को दांहं वर्णाइण वारो न थिए ऐं न कि उहे छॾाइबा पर पाण वटां बाझ कईसूं ऐं हिकु वक़्त ताईं उहे आसूदा कयासूं وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّقُوا مَا بَيْنَ أَيْدِيكُمْ وَمَا خَلْفَكُمْ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ وَمَا تَأْتِيهِمْ مِنْ آيَةٍ مِنْ آيَاتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ وَإِذَا قِيلَ لَهُمْ أَنفِقُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا أَنُطْعِمُ مَن لَّوْ يَشَاءُ اللَّهُ أَطْعَمَهُ إِنْ أَنْتُمْ إِلَّا فِي ضَلَالٍ مُبِينٍ ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त उन अज़ाब खां डिॼो जेको अव्हां जे अॻियां ऐं अव्हां जे पुठियां अचणो आहे त मन अव्हां ते बाझ कजे ऐं संदन पालनहार जी निशानियुनि मां काई अहिड़ी निशानी वटि न ईंदी आहे जंहिंखां हू मुंहुं मोड़ींदड़ न हूंदा आहिनि ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अल्लाह अव्हां खे रिज़्क़ ॾिनो आहे तंहिं मां ख़र्चो तॾहिं काफ़िर मोमिननि खे चवंदा आहिनि त अहिड़े खे छो खारायूं जो जेकॾहिं अल्लाह घुरे हा त खेसि खाराए हा अव्हीं रुगो पधरी गुमराहीअ में आहियो وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ
ما ينظرون إلا صيحة واحدة تأخذهم وهم يخصمون فلا يستطيعون توصية ولا إلى أهلهم يرجعون ونفخ في الصور فإذا هم من الأجداث إلى ربهم ينسلون قالوا يا ويلنا من بعثنا من مرقدنا هذا ما وعد الرحمن وصدق المرسلون إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم جميع لدينا محضرون ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं अहीं सचा आहियो त इहो अंजाम कॾहिं पूरो थींदो। इहे रुगो हिकु सख़्त आवाज़ जो इंतज़ार कंदा आहिनि जो उहे उन ई हालत में खेनि ओचितो पकड़ींदो जो उहे झगड़ो कंदा हूंदा। पोइ उहे न की वसीयत करे सघंदा ऐं न की पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटी सघंदा। ऐं सूर में फूकबो पोइ उते जो उते पंहिंजे पालणहार ॾांहुं कब्रनि मां डोड़ंदा चवंदा त असां लाइ वेल आहे, असांखे असांजे सुम्हण जी जाइ मां कंहिं उथारियो। मलाइक चवंदा हाओ ही उहो आहे जेको ॿाझारे अल्लाह अंजाम ॾिनो हो ऐं पैगुम्बरनि सच चयो हो। इहो वाक़ियो रुगो हिकु सख़्त रड़ हूंदी पोइ उहे उते जो उते गॾु करे असां वटि हाज़िर कया वेंदा। فَالْيَوْمَ لَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَلَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ إِنَّ أَصْحَابَ الْجَنَّةِ الْيَوْمَ فِي شُغُلٍ فَاكِهُونَ هُمْ وَأَزْوَاجُهُمْ فِي ظِلَالٍ عَلَى الْأَرَائِكِ مُتَّكِئُونَ لَهُمْ فِيهَا فَاكِهَةٌ وَلَهُمْ مَا يَدَّعُونَ سَلَامٌ قَوْلًا مِّن رَّبٍّ رَّحِيمٍ وَامْتَازُوا الْيَوْمَ أَيُّهَا الْمُجْرِمُونَ أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَا بَنِي آدَمَ أَلَّا تَعْبُدُوا الشَّيْطَانَ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُبِينٌ وَأَنِ اعْبُدُونِي هَذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ وَلَقَدْ أَضَلَّ مِنكُمْ جِبِلًّا كَثِيرًا أَفَلَمْ تَكُونُوا تَعْقِلُونَ هَذِهِ جَهَنَّمُ الَّتِي كُنتُمْ تُوعَدُونَ يَصْلَوْهَا الْيَوْمَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ पोइ अॼु कंहिं धीअ ते कुझु बि ज़ुल्म न कबो ऐं जेकी कंदा हो रुगो उन जो अव्हां खे बदिलो ॾिबो। बेशक बेहिश्ती अॼु हिकु कम में ख़ुशि हूंदा उहे ऐं संदन ज़ालूं छांवनि में तख़्तनि ते टेक ॾेई वेहंदड़ हूंदा। उन्हनि लाइ बेहिश्त में मेवा आहिनि ऐं जेकी घुरंदा सो पिणु उन्हनि लाइ आहे। चयो वेंदो त पालणहार महरबान अल्लाह खां अव्हां ते सलाम हुजे ऐं चवंदासूं त ए गुनहगारो
अॼु नेकनि खां जुदा थियो। ऐं आदम जो औलाद, अवां ॾांहुं पैगाम न मोकिलियो हुअमि छा त शैतान खे न पूॼिजो, जो बेशक उहो अव्हां जो पधरो वेरी आहे, ऐं त मुंहिंजी इबादत कजो, जो इहा सिधी वाट आहे। ऐं बेशक शैतान अव्हां मां घणी ख़ल्क़ खे गुमराह कयो, पोइ अव्हीं न सम्झंदा हो छा? ही उहो दोज़ख आहे जंहिंजो अव्हां खे वादो ॾिबो हो, उन में अॼु इन्हे करे घिड़ो जो कुफ्र कंदा हुओ। اليوم نختم على أفواههم وتكلمنا أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون अॼु संदन बातन ते मोहर हणंदासूं, ऐं जेकी कंदा हुआ तंहिं बाबति संदन हथ असां सां ॻाल्हाईंदा, ऐं संदन पेर शाहिदी ॾींदा। ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنى يبصرون ولو نشاء لمسخناهم على مكانتهم فما استطاعوا مضيا ولا يرجعون ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون ऐं जेकॾहिं घुरूं त संदन अखियुनि खे नास करियूं, पोइ वाट ॾांहुं डोड़नि त पोइ किथां ॾिसंदा। ऐं जेकॾहिं घुरूं त संदन जायुनि ते ई खेनि बदशिकल करे छॾियूं, त पोइ न की अॻिते हली सघनि ऐं न की पोइ ते मोटनि। ऐं जंहिंखे वॾी ॼमार वारो कंदा आहियूं, तंहिंखे बणावत में ऊंधो कंदा आहियूं, एतिरी ॻाल्हि बि न सम्झंदा आहिनि छा? وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين ऐं उन पैगुंबर खे न की शेर सेखारियो अथऊं, ऐं न की शेर उन जो लाइक़ु आहे। ही त नसीहत ऐं पधरो क़ुरान आहे, त उन्हीअ खे ॾेॼारे जेको जीअरो यानी सम्झ वारो हुजे ऐं काफ़रनि ते हुजत साबित थिए। أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا خَلَقْنَا لَهُم مِّمَّا عَمِلَتْ أَيْدِينَا أَنْعَامًا فَهُمْ لَهَا مَالِكُونَ وَذَلَّلْنَاهَا لَهُمْ فَمِنْهَا رَكُوبُهُمْ وَمِنْهَا يَأْكُلُونَ وَلَهُمْ فِيهَا مَنَافِعُ وَمَشَارِبُ أَفَلَا يَشْكُرُونَ وَاتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ آلِهَةً لَّعَلَّهُمْ يُنصَرُونَ لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَهُمْ وَهُمْ لَهُمْ جُندٌ مُحْضَرُونَ فَلَا يَحْزُنكَ قَوْلُهُمْ إِنَّا نَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ न ॾिठो अथनि छा त असां उन्हनि लाइ उन्हनि शयुनि मां ढोर पैदा कया जिन खे असांजे हथनि बणायो, पोइ उहे उन्हनि जा मालिक आहिनि, ऐं उन्हनि ढोरनि खे उन्हनि जो ताबेदार कयोसूं, पोइ मंझाउनि के संदन चढ़ीअ जा आहिनि
ऐं मंझाउनि खे उहे खाईंदा आहिनि ऐं उन्हनि लाइ उन्हनि ढोरनि में घणा फ़ाइदा आहिनि ऐं पीअण जूं शयूं यानी खीर आहिनि पोइ उहे छो न शुक्र कंदा आहिनि ऐं अल्लाह खां सवाइ ॿिया माबूद करे वरिता अथनि त मन खेनि मदद ॾिनी वञे उहे खेनि मदद ॾेई न सघंदा ऐं उहे बुत उन्हनि जो लश्कर थी गॾु कया वेंदा पोइ ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे संदुनि चवणु न ॾुखोए जेकी ॻुझो कंदा आहिनि ऐं जेकी पधरो कंदा आहिनि सो बेशक असीं ॼाणूं था أَوَلَمْ يَرَ الْإِنسَانُ أَنَّا خَلَقْنَاهُ مِنْ نُطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُبِينٌ وَضَرَبَ لَنَا مَثَلًا وَنَسِيَ خَلْقَهُ قَالَ مَنْ يُحْيِي الْعِظَامَ وَهِيَ رَمِيمٌ قُلْ يُحْيِيهَا الَّذِي أَنشَأَهَا أَوَّلَ مَرَّةٍ وَهُوَ بِكُلِّ خَلْقٍ عَلِيمٌ الَّذِي جَعَلَ لَكُم مِّنَ الشَّجَرِ الْأَخْضَرِ نَارًا فَإِذَا أَنتُم مِّنْهُ تُوقِدُونَ أَوَلَيْسَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِقَادِرٍ عَلَى أَن يَخْلُقَ مِثْلَهُم بَلَى وَهُوَ الْخَلَّاقُ الْعَلِيمُ إِنَّمَا أَمْرُهُ إِذَا أَرَادَ شَيْئًا أَن يَقُولَ لَهُ كُن فَيَكُونُ فَسُبْحَانَ الَّذِي بِيَدِهِ مَلَكُوتُ كُلِّ شَيْءٍ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ माण्हू न ॾिठो आहे छा त असां खेसि नुतफ़े मां बणायो पोइ तॾहिं त उहो पधरो झेड़ाक थींदो आहे ऐं असां लाइ हिकु मिसाल बयानु कंदो आहे ऐं पंहिंजी बणावत खे विसारींदो आहे चवंदो आहे त हिननि हॾनि खे केरु जीआरींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाश खे ॼाणंदड़ आहे ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जंहिं उन्हनि खे पहिरियों भेरो बणायो सो उन्हनि खे वरी जीआरींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाश खे ॼाणंदड़ आहे जंहिं साए वण मां अव्हां लाइ बाहि पैदा कई पोइ ओचितो अव्हीं उन मां बाहि था ॿारियो जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो सो उन्हनि जहिड़नि जे बणाइण ते वसवारो न आहे छा हाओ वसवारो आहे ऐं उहो वॾो बणाईंदड़ सभु ॼाणंदड़ आहे संदसि हुकुम हिन खां सवाइ ॿियो कोन आहे त जॾहिं का शइ बणाइणु घुरंदो आहे तॾहिं उन लाइ रुॻो चवंदो आहे त थी त उहा शइ थी पवंदी आहे पोइ उहो अल्लाह पाक आहे जंहिं जे हथ में हर शइ जी हुकूमत आहे ऐं ॾांहुं सां मोटाया वेंदो